मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो शहर जी हिक प्यार कंदड़ जोड़े पंहिंजी पसंद जी शादी करे छॾी। ॻोठ टालपुर में मीर शहजाद खान टालपुर पब्लिक स्कूल मीरपुर ख़ास जे शागिर्दाणी रौनक बिंत मीर दिलदार अली जी न्याणी काशिफ अली वल्द अज़म अली ख़ास केली सां शादी कई। कोट मीरज जी रहवासिन ॿुधायो त मूंखे पंहिंजे घर भातियुनि खां ख़तरो आहे। मुंहिंजी ज़िले इंतज़ामिया DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास समेत आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, जंहिं करे असां सख़्त परेशानी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। ऐवान साफ़त सूमार समय जो तकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जे मेंबर हाजी इलाही बख्श लाखो पारां सिंध जाई सऊदी वासी हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो जे ईमान में आजियाणे जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें सिंध ऐं बलोचिस्तान जे कदावर शख़्सियतनि शिरकत कई। उन मौक़े ते हाजी इलाही बख्श लाखो आजियाणो ॾींदे महिमाननि खे भली ॻाल्हि ॾियण बाद ॻाल्हाईंदे चयो त अॼोको ही मोहबतुनि भरियो मेलो असां सऊदी अरब में सिंध जे महिमान नवाज़ तौरु सुञाती वेंदड़ शख़्सियत हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो जे ईमान में मचायो अथऊं। हिन चयो त सिर्फ़ु असां न बल्कि जॾहिं बि सिंध जे कंहिं कुंड कुड़छ मां को माण्हू सऊदी वेंदो आहे त हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो शानदार नमूने महिमान नवाज़ी जो हक़ अदा कंदो आहे। अॼु संदसि महिमान नवाज़ी खे ईमान ॾियण जी कोशिशि कई आहे। उन मौक़े ते महफ़िल जे मोर हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो ॻाल्हाईंदे चयो त मां थोराइतो आहियां हाजी अलाह बख्श लाखो समेत पूरे सिंध जो जिन सदाईं मान ॾिनो आहे। हिन चयो त गुज़िरियल 1.5 महीने खां जॾहिं वतन आयो आहियां त हिते जे माण्हुनि जूं मिलियल मोहबतुनि सदियुनि ताईं यादि रहंदियूं, जंहिंमें मानीअ सां गॾु अजरकनि लुंगियुनि टोपियुनि शालुनि समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मिलियल तोहफ़नि सिंध धरतीअ जी महिमान नवाज़ी वारी रिवायत जी यादि ताज़ा कई। मेहर रिपोर्ट मीर रियाज़ सुमरो मेहर भरसा ए सेक्शन थाणे जी हद ॻोठ खोंदी में तीमणा बिरादरी जे चइनि संगनि भाइरनि में ज़रिए ज़मीन दान जारी पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान बंदूक जा फायर डंडा कुहाड़ियूं लॻण सबबि 3 औरतुनि समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े दौरान मैदान जंग बणियल रहियो, ॻोठ वारनि विच में पई ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। तालका अस्पताल मेहर पहुतल ज़ख़्मियुनि में हिक धुर जा 7 घर भाती ज़ख़्मी आहिनि, जिन में नामा यारो शाहिद मोहम्मद उमर तीमणो खेसि 2 पुट यामीन अकरम तीमणो, बधीअर यास्मीन नूर बीबी भेण मिसमात सकीना ऐं न्याणो माशूक उर्फ़ रशीद तीमणो शामिल आहिनि। ॿी धुर मां 3 भाइर उमरम उर्फ़ हबीबुल्ला अलवराय उर्फ़ आशिक़ काज़ी उर्फ़ शफ़ीक़ तीमणो ज़ख़्मियुनि में शामिल आहिनि। झेड़े बहादुरनि में छिकताण जारी आहे, जॾहिं त कुझु वधीक माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। मेहर पुलिस मूजिबि तीमणा बिरादरी जे 4 सगन भाइरनि जे विच में ज़रिए ज़मीन जी विरासत तां 2 साल खां तकरार जारी हुयो। अॼु जीअं ई हिक धुर कोर्ट मां हाज़िरी खाई वापसि ॻोठ पहुता त धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान धुरियुनि जा 3 औरतुनि समेत 10 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि खेनि लाड़काना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तालका अस्पताल मेहर में आयल ज़ख़्मियुनि मां हिक धुर जे माण्हुनि ॿुधायो त जवाबदारनि 3 भाइरनि मोहरम उर्फ़ हबीबुल्ला अलवराय उर्फ़ आशिक़ काज़ी उर्फ़ शफ़ीक़ तीमणो ऐं 2 हथियारबंदनि पंहिंजे वॾे भाउ माशूक उर्फ़ रशीद तीमणो मथां पंहिंजे सहुरे नामा यारे शाहिद मोहम्मद उमर तीमणो जे घर ते काह करे हमिलो कयो आहे, जंहिं सबबि असांजे हिक ई ख़ानदान जे 7 भातियुनि खे गोलियूं डंडा कुहाड़ियूं हणी मरणगीर करे विया आहिनि। हिननि चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे। पुलिस वाक़िए जो नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार करे खेसि इंसाफ़ कयो वञे। सकरन डिप्टी स्पीकर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं MP गुलाम कादिर चांडियो सकरन भरसां ॻोठ माड़ी जलबाणी में 59 करोड़ रुपयनि जी लागत सां तामीर थींदड़ ड्रेनेज सिस्टम प्योर ब्लॉक ऐं CC घिटियुनि जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते संदसि मान में शानदार तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब जी मेज़बाननि अली गुल जलबाणी, राणो ख़ान जलबाणी, इमरान गुड्डू जलबाणी, इमाम दीन जलबाणी पारां सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, गुलाम कादिर चांडियो, सैयद शायान शाह, गुलाम शाह लगारी ऐं असिस्टेंट कमिश्नर सकरन रमीज़ राजा बल्लोच खे सिंधी रवायत मूजिबि पटका पाराया विया, जॾहिं त ॿियनि महिमाननि खे लुंगियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते हिननि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी ऐं हमेशह अवाम जी ख़िदमत खे तरजीह ॾिनी आहे। माड़ी जलबाणी में 59 करोड़ जी तरक़ियाती कमनि जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। वधीक कोशिशि कंदासीं त सकरन खे म्यूनिसिपल कमेटी ऐं मेहराबपुर माड़ी जलबाणी ऐं मेहर अली जमाली खे टाउन जो दर्जो ॾियारियो। हिननि चयो त जल्दी ग्रेड 1 खां 4 ताईं जी नौकरियुनि तां पाबंदी ख़तम थी वेंदी ऐं माण्हू रोज़गार सां लॻी वेंदा। हिननि उहो बि चयो त तक जे अवाम जे समूरनि मसइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल कंदासीं। तक़रीब में इंजीनियर पब्लिक हेल्थ सैयद एहसान शाह, रोशन सहतो, मलिक इसाक, सकरन प्रेस क्लब जो सदर रज़ा मोहम्मद सियाल, गुलज़ार जलबाणी, भावल बलोच, मंसूर कल्लू ऐं हाजी अरबाब अली जलबाणी समेत समें माण्हुनि शिरकत कई। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमर सिजावल में रिटायर मुलाज़िमनि जो ट्रेज़री ऑफिस सिजावल जे इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज, इंसाफ़ जी घुर। सिजावल वेझो बदीन रोड भरसां ॻोठ हुसैन ॿारहं जो रहवासी पुलिस रिटायर मुलाज़िम अली मोहम्मद ॿारहं सूरत सिजावली प्रेस क्लब पहुची ट्रेज़री इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे साफ़िन अॻियां धाईंदे चयो त मां पुलिस रिटायर मुलाज़िम 5 फरवरी 2023 ते रिटायर थी वियो आहियां। गुज़िरियल 1 साल खां
बेनिफिट जे पी फंड ऐं रिटायरमेंट जे पैसनि लाइ ट्रेज़री ऑफिस इजावल जा चकर काटे थकिजी पियो आहियां। अमले पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रुलायो पियो वञे ऐं अमले तोड़े ऑफिसरनि पारां परसेंटेज रिश्वत तलब कई वञे थी। न ॾियण ते मुख़्तलिफ़ बहाना बणायूं वेठा आहिनि ऐं जेकी रिश्वत ॾियनि था उन्हनि खे जल्द पैसा ॾेई छॾनि था। हिन चयो त मूं हक़ हलाल जी ड्यूटी करे रिटायर्ड थियो आहियां ऐं छो पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी जा पैसा रिश्वत में ॾियो। हिन वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त ट्रेज़री ऑफिस इजावल जे करप्ट अमले ऐं मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। खानपुर में रिपोर्ट अब्दुल वहीद गडानी। खानपुर में लॻ मिलिट्री स्टाफ भरिसां नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़तल। ख़बर मूजिबि खानपुर में लॻ आदिलपुर थाणे जी हद मिलिट्री स्टाफ भरिसां नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठाणे खे क़तल करे छॾियो। इतला ते आदिलपुर पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश खणाए घोटकी अस्पताल खणाए वई। उन सिलसिले में राब्तो करण ते एसएचओ आदिलपुर ज़हीर भुट्टो ॿुधायो त वाक़ियो पुराणी संगावती तकरार तां पेश आयो आहे। मारिजी वियल शख़्स जी सुञाणप यारोलुंड जे रहवासी 55 सालनि जे गुलाब मलिक तौर थी आहे। मक़तूल आदिलपुर खां खानपुर महर वञी रहियो हुयो त खेसि गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। होॾां मक़तूल जो लाश घोटकी अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो को बि केस दाख़िल न थी सघियो ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। जेको सच ॻाल्हाईंदो उहो मारियो वेंदो। कुझु ॾींहं अॻु करमपुर वासी प्राइमरी उस्ताद अला रखियो निंदवाणी ड्यूटी ते वेंदे हिकु वीडियो वायरल थियो हुयो, जंहिंमें हिन बदअमनी ख़िलाफ़ ॻाल्हायो हो त असीं ड्यूटी ते वञण ऐं पंहिंजी हिफ़ाज़त लाइ हथियार खणी पोइ ड्यूटी ते वेंदा आहियूं। अहिड़ी वीडियो वायरल खां पोइ अॼु ॾोहारियुनि पारां उन उस्ताद खे ड्यूटी तां वापसि अचण बाद खेसि गोलियूं हणी क़तल कयो। नौशर अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगड़। ब्रेकिंग न्यूज़। नौशर अफरोज़ लाड़काने में पुरअमन रैली। सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी जनरल अदीब, शाइर, लेखक ताज जोयो, सारंग जोयो, सुहिणी जोयो, एडवोकेट मोहब आज़ाद ऐं ॿियनि ते लाड़काने पुलिस पारां तशद्दुद ऐं कूड़ी एफआईआर दाख़िल करण ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत जे ज़िले राब्ते सेक्रेटरी एम ज़फ़र तगड़, अली नवाज़ सोलंकी, ख़ादिम सियाल अतीक विस्तड़ो, शाहिद ख़ानज़ादा ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाज। लाड़काने पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत जे ज़िले राब्ता सेक्रेटरी एम ज़फ़र तगड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुरअमन रैली बि सिंधी जे नाले वारी अदीब ताज जोई ऐं ॿियनि अॻवाननि ते तशद्दुद जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुकूमत खां मुतालबो करियूं था त फ़ौरन ताज जोयो ऐं ॿियनि तां कूड़ी एफआईआर ख़तमु कई वञे, वरना सिंधी अदबी संगत समूरे सिंध में एहतजाज जी काल ॾींदी। ठारू शाह ऐं भरपासे जे ॻोठनि में रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बिजलीअ जी अणएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ रहवासियुनि जो सीपको जे ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो, धरणो। बिजली बहाल करियो जा नारा। मन्नट फीडर, दरबेलो फीडर ऐं सिटी फीडर जे रहवासियुनि इरफान आलमाणी, खलील शेर इरफान डायरी, रज़ा मोहम्मद बहण, मोर अबड़ो ऐं ॿियनि रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ चौंकनि खां थींदा सीपको ऑफिस ठारू शाह जे मुख्य गेट आॾो धरणो हयो, जिते अॻवाननि रोड बंदि करे सीपको अमले ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे चयो त रमज़ान महीने जे भलारे ॾींहं में बि सीपको अमलदारनि 24 कलाकनि मां सिर्फ़ 2 कलाक बिजली ॾियनि था। सहरी ऐं अफ़्तारी वक़्त में बिजली न हुअण करे सख़्त परेशान आहियूं। हुननि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर बिजली लोड शेडिंग ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। धाड़े ऐं फुर जहिड़नि संगीन नोयत जे 3 केसनि में घुर्बल रूपो जवाबदार गिरफ़्तार। मंशियात फरोशनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू। 10 मंशियात फरोश गिरफ़्तार। 5225 सेहत लाइ नुक़सानकार गुटखा पुड़ियूं ऐं 8 पैंट विस्की हथ किया विया। हिकु चोर समेत 12 जवाबदार गिरफ़्तार। चोरी थियल सोलर प्लेट ऐं मोबाइल फ़ोन पिणु हथ। सांगड़ तफ़सील मूजिबि एसएसपी सांगड़ इजाज़ अहमद शेख चार्ज संभालण बाद मंशियात फरोशनि ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू करे छॾियो आहे। उन सिलसिले में सॼे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि खडड़ो, टंडो आदम, सीआईए सांगड़ में कार्रवाइयूं कंदे मंशियात फरोश रहमतुल्लाह मोहम्मद, जुम्मन गोपांग, गदा हुसैन गोपांग, अमित कुमार, माली मोहम्मद अफजल ख़ासकेली, वहीद रहमल खमीसो, सदाम यूसुफ ज़ई ऐं अली ख़ान खोसो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां मजमूई तौर ते 5225 गुटखा पुड़ियूं हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस स्टेशन बी सेक्शन टंडो आदम जी कार्रवाई धाड़े ऐं फुर जे 3 संगीन केसनि में घुर्बल जवाबदार कुर्बान ख़ासकेरी खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त सांगड़ थाणे जी पुलिस चोरीअ जे केस में मुलविस जवाबदार मोहम्मद ज़ीशान यूसुफ ज़ई खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां चोरी थियल सोलर प्लेट ऐं मोबाइल फ़ोन हथ करे वरितो आहे।
घोट के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोट के लॻ हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल काज़ी वाह भरिसां आदिलपुर थाणे जी हद ॻोठ मिठड़े माइनर वटि नामालूम मोटरसाइकिल सवारनि फायरिंग करे नौजवान खे क़तल करे छॾियो। नौजवान जो लाश वाक़िए वारे हंधि पयल आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश खणाए तालका अस्पताल घोट खे मुंतक़िल कयो वियो। नौजवान जी सुञाणप गुलाब पुट अल्लाह वसायो मलिक तौर थी आहे, जेको घोट पहलवान मलिक जो रहाकू आहे। पुलिस नौजवान खे पीछो कंदड़ मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल कयो आहे। ज़रिया आदिलपुर पुलिस जो चवणु आहे त रिपोर्ट दर्ज करे वधीक जांच कई पई वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर ज़िले मटियारी जे शहर पलीजाणी सां तालुक़ रखंदड़ अवामी लहजे जो मशहूर शाइर ज़मान ख़ास केली जेको कंहिं बि तारुफ़ जो मोहताज नाहे। लाड़ उत्तर काशोथर सिंध जो को अहिड़ो इलाइक़ो ई नाहे जिते संदसि गीत न गूंजंदा हुजनि। सिंध जे बेशुमार फ़नकारनि खेसि ॻायो आहे। सिंध जा बेशुमार माण्हू संदसि गीतनि जी करे साणसि मोहबत कंदा आहिनि। हिन सिंध धरतीअ लाइ जेकी गीत लिखिया उहे क़ौमी तराननि जी हर क़ौमी महफ़िल जो रूह रहिया आहिनि। हू सिंधी लोक अदब जो वॾो नालो आहे। हिन वक़्त जे ही सबाझो ऐं मोलाई दोस्त हिक खां वधीक बीमारियुनि जे घेरे में आहे। पाण माशी तौरु मोलाई माण्हू आहे। महांगाई जे हिन मुश्किल वक़्त में जॾहिं अटो खंड पती वॾो मसइलो आहे, अहिड़ी सूरत हाल में इलाज कराइण संदसि वस खां मथे आहे। सॼी सिंध जे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया ते संदसि इलाज ऐं ज़िंदगी बचाइण लाइ सकाफ़त खाते खे अपीलूं पिणु थी रहियूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल में सकाफ़त खाते जी ख़ामोशी बि रिवायती ऐं ॾुखोईंदड़ आहे। इन मौक़े ते तव्हां साहिबनि खे पुरज़ोर ऐं तकड़ी इल्तिजा कजे थी त सिंध जे मशहूर अवामी शाइर प्यारे दोस्त ज़मान ख़ास केलीअ जे इलाज जो तकड़ो ऐं जोॻो इंतज़ाम करे संदसि ज़िंदगी बचाई वञे। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सूमरो दादू काशी जे ॻोठ हीरो ख़ान वासी मस्तोई बिरादरी जे मर्द ऐं औरतुनि जो बासर मीर जत मस्तोई बिरादरी ऐं SHO पुट गुल मोहम्मद अली गोहर लुंड ऐं वॾे मुंशी रियाज़ जमाली जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ पाकिस्तान प्रेस क्लब दादू पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई। मिसमात समीना मस्तोई चयो त पसंद उर्फ़ कसारो मस्तोई वारनि सां मुंहिंजे मुड़ुस वारनि जा मिटी माइटी थियल आहे। मुंहिंजी न्याणी मिसमात ज़रीना जो रिश्तो पसंद जे भाउ शबीर सां थियल आहे, जंहिंखे 7 ॿार आहिनि। हाणे जॾहिं मुंहिंजे ॾेर जे एवज़ में मिलियल पसंद जी धीउ हमीदा जो संग घुरियो त उन्हनि संग ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो ऐं हमीदा जो रिश्तो ग़ैर क़ौम नियाज़ मीरजत सां कयो। असां नियाज़ जे वालिद अकबर मीरजत वारनि खे चयो त असांजो संग अवां न वठो। हमीदा नंढी हूंदी मुंहिंजे पुट जे नाले थियल आहे। अकबर मीरजत ऐं पसंद उर्फ़ कसारो मस्तोई वारनि सलाह करे पुट गुल मोहम्मद पुलिस खे गरी रिश्वत ॾेई तारीख़ 12/3/2024 ते राति जो 2 बजा धारे पुलिस जूं 2 मोबाइलूं SHO पुट गुल मोहम्मद अली गोहरलुंड ऐं वॾो मुंशी रियाज़ जमाली वारनि खे साण करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे मौतमार औज़ारनि सां अकबर मीरजत, सोनो मीरजत, सिकंदर मीरजत, पसंद उर्फ़ कसारो मस्तोई ऐं 15 खां 16 नामालूम माण्हू असांजे घर में दाख़िल थिया। असांखे मारकुट कई, हवाई फायरिंग कई, ख़ौफ़ हिरास फैलायो, पोइ हमीदा ते पोती विझी विया। हिननि उहो पिणु चयो त पुट गुल मोहम्मद थाणे जी पुलिस उन्हनि बाअसरनि जी वांगार वेही रही आहे, असांजो फ़रियाद नथी वठे। मिसमात समीना उहो पिणु चयो त जहिड़े दौरान अकबर मीरजत ऐं पसंद उर्फ़ कसारो मस्तोई वारनि चयो त 14 साल अॻु असां तुंहिंजे मुड़ुस हाजी अनवर मस्तोई जो खून कयो हुयो, जंहिं खून जी अॼु ताईं अव्हां खे ऐं पुलिस खे ख़बर नाहे पई। हिननि सेशन जज दादू IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां इंसाफ़ जी घुर कई ऐं तहफ़ुज़ जो मुतालबो पिणु कयो। दादू रिपोर्ट मुख्तियार सूमरो दादू भरिसां ॻोठ दुबे में सिंध सैद एसोसिएशन सिंध जे सदर ग़ुलाम मोहिउद्दीन जानी शाह सैयद मोहम्मद सालिह शाह ऐं ॿियनि पीरसनि कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु ॻोठ दुबे मां सैयद अब्बास शाह जे घर मां राति जो चोर मींहुं चोरी करे विया। खोजी कुते जी मदद सां पेरा ॻोठ चुनराट में लॻो त अखबार ताक़ुब में वेठल फारूकीअ जे माण्हुनि हमलो करे ॾिनो, जंहिंमें सैदनि जा 6 माण्हू मरण गिर किया विया ऐं हिकु ॼणो फ़ौत थी वियो। असां पुरअमन आहियूं। चोरी बि असांजी थी ऐं हमले में माण्हू बि असांजो मारियो वियो, 5 ज़ख़्मी किया विया। पुलिस रुगो हथ ते हथ रखी वेठल आहे। सैद हमेशह दुआऊ रहियो आहे ऐं रहंदो। अगरि फारूकी वटि में न हुई त उनजो ॿियो तरीक़ो मौजूदु हुयो। हू ॻाल्हियूं करे मोहलत वठनि हा या ॿुधाइनि हा त मेंह कंहिं वटि आहे। उहो को बि तरीक़ो नाहे। पेरा खणी ईंदड़नि मथां लठियुनि कुहड़नि सां हमला करे माण्हू मारनि ऐं ज़ख़्मी कनि। असां पुलिस मां उमेद रखूं था त पुलिस फारूकी खे गिरफ़्तार कंदी ऐं सैदनि सां इंसाफ़ कंदी। असांजो मौजिद सैद इस्माइल शाह मारियो वियो आहे, जेको शहीद ऐं ज़ख़्मी ग़ाज़ी आहे। हमेशह सैदनि मथां ज़ुल्म ऐं तशद्दुद थियो आहे, जंहिंजी तारीख़ शहादत आहे, पर उन बावजूदु असां
अमन ऐं भाईचारे जा ख़्वाहिशमंद आहियूं ऐं अॻिते बि रहंदासीं। असां सिंध जे वॾे वज़ीर से IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयूं था त वाक़िए जी शिफ़ाफ़ जांच करे सिहत मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि क़ानून मूजिबि सज़ा ॾेई सिहतनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर में अवाम जी तफ़रीह लाइ खैबर जानबाज़ क्रिकेट क्लब पारां रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो मेलो टाउन जे चेयरमैन अब्दुर्रहमान खैबर ऐं ऑर्गेनाइज़िंग पीर लाला अज़हर नोहे पुटो ऐं सज्जाद मल्ला जी अॻवानी में तालके मटियारी जूं 16 बहितरीन टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि। हिन टूर्नामेंट में हर टीम जा 8 रांदीगर ऐं हर राउंड 8 ओवरनि ते मुश्तमिल हूंदो। टूर्नामेंट जो इफ़्तिताही मैच पुनू वसाण ऐं सुपर किंग जे दरमियान थियो, जेको पनू वसाण आसानी 30 रन्सुनि तां खटे वरितो। पंहिंजो पुनू वसाण जी टीम मुक़रर 8 ओवरनि में 90 रन्सूं 4 विकेटनि जे नुक़सान ते ठाहियूं, जंहिंमें कमर 55 रन्सूं 5 छक्कनि जी मदद सां ठाहियूं ऐं जवाब में सुपर किंग मुक़रर ओवरनि में 60 रन्सूं ठाहे सघी। ॿियो राउंड आख़वन 11 ऐं अल हैदरी जे दरमियान थियो, जेकी अल हैदरी आख़वन 11 खां 40 रन्सुनि तां खटे वरितो। अल हैदरी पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 85 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें महबूब ख़ासकेली 35 रन्सूं शाह ख़ान 15 रन्सूं ठाहियूं। जवाब में आख़वन 11 मुक़रर ओवरनि में 6 विकेटनि जे नुक़सान ते 45 रन्सूं ठाहे सघी, जंहिंमें हारून 16 रन्सूं ऐं नवीद खोसो 15 रन्सूं ठाहे सघिया। बॉलिंग में शाह ख़ान 12 रन्सूं ॾेई 3 विकेटूं ऐं फरहान 14 रन्सूं ॾेई 2 विकेटूं वरितियूं, जॾहिं त खैबर प्रेस क्लब पारां एसे शो खैबरानी खां पुलिस जा सिक्योरिटियुनि जा इंतज़ाम वरिता। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल शहर जे कमर्शियल राइस मिल भरिसां न्यू मार्केट कमेटीअ जे प्लाट में अटियल म्यूनिसिपल कमेटी जो सफ़ाई कंदड़ अमले जे घरनि खे बिजलीअ जे शॉर्ट सर्किट थियण सबबि कुतुबुद्दीन शेख, मंठार शेख, हमज़ो शेख, इम्तियाज़ शेख ऐं असलम शेख जे 5 घरनि खे बाहि वकोड़े वई, जे सबबि घरनि में पियल समूरो सामान, मोटरसाइकिल ऐं रोक पैसा सड़ी रख थी विया। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमलो पहुची करे बाहि ते कंट्रोल करे ॿियनि घरनि खे सड़ण खां बचाए वरितो आहे। मुतासिरीन मंठार शेख, इम्तियाज़ शेख ऐं ॿियनि साफ़िन अॻियां अंदाईंदे ॿुधायो त असां मिसकीन पोरियत आहियूं। बाहि लॻण सबबि असांजो लखनि रुपयनि जो क़ीमती सामान सड़ी वियो आहे। हिननि DC जे कंबा सरंदी ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त असां बाहि लॻण सबबि घरनि जो अल तल सड़ी वियो आहे। असां खुलियल आसमान हेठि वेही गुज़ारे रहिया आहियूं, तदारक करे वधीक फाकाकशी खां बचायो वञे। काज़ी अमन ॻोठ हबीबुल्ला इलाक़ो में इलाक़ा बिरादरीअ जो छेड़ो, कुहाड़ी लॻण सबबि सूबर इलाक़ो सख़्तु ज़ख़्मी। काज़ी अमन थाणे ते 5 ॼणनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल। थाणे तां लेटर वठण ज़ख़्मी सूमर खे काज़ी अमन अस्पताल आंदो वियो, जितां फर्स्ट एड मिलण बाद 11:22 एम्बुलेंस में PMCH नवाबशाह रिफर कयो वियो। दादू रिपोर्ट मुख्तार अली सूमरो दादू PS झलो थाणे जी हद जे ॻोठ चुंडराट जे रहवासी शाहिद अहमद फारूकी, शबीर फारूकी, परवेज़ अहमद फारूकी, मोहम्मद सुमर फारूकी, अब्दुल रऊफ़ फारूकी ॻोठ में मीडिया अॻियां आंदा हुआ त 2016 में सैद अब्बास शाह ऐं फ़ौदी इस्माइल शाह, जिद अज़ीज़न, परियल शाह, कादन शाह, ज़फ़र शाह ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते असांजे मामे गुलाम मोहम्मद आरिफ पप्पू फारूकी खे क़तल कयो हो, जंहिंजो जवाबदार सज़ा तहत जेल में आहिनि। हिननि चयो त अब्बास शाह ऐं संदन अज़ीज़न असांखे बार बार मौतमार धमकियुनि लाइ चवंदा ॾींदा रहनि था त केस तां हथु खणो। हिननि चयो त गुज़िरियल ॾींहुं अब्बास शाह ऐं संदन अज़ीज़न 500 माण्हुनि हथियारनि जे ज़ोर ते खोजी कुतो साण करे असांजे ॻोठ काह कई। हिननि चयो त हिननि जो अज़ीज़ इस्माइल शाह खे अटैक में पंहिंजे ॻोठ में मरी वियो आहे। मुख़ालिफ़ धुर असांजे मथां कूड़ो ड्रामो रचाए रहिया आहिनि, असांखे बिला जवाज़ फसाए रहिया आहिनि। हिननि चयो त असांजो शाह पुराणो क़तल थियल नौजवान जो खून लोहण चाहिनि था, असां मजबूर प्रयास करे रहिया आहियूं। हिननि चयो त असांजी पंहिंजी ज़ख़्मियुनि जो इलाज बि नथा कराए सघूं। अस्पतालनि में थाणनि ते बि हिननि पंहिंजा माण्हू विहारे छॾिया आहिनि। हिननि चयो त अगरि असां चोर हुयासीं त NC दाख़िल कराइनि हा या पुलिस खे इतला करनि हा, असां सां कानूनी कार्रवाई कराइनि हा। ही ड्रामेबाज़ आहिनि। हिननि IG सिंध, IG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो करियो त असांजा बि ज़ख़्मी थिया आहिनि, असांजी बि FIR दाख़िल कई वञे ऐं साफ़ शिफ़ाफ़ जांच कराई वञे, न त ॿी सूरत में इंसाफ़ न मिलियो त असां SSP दादू ऑफिस जे गेट अॻियां पाण साड़ींदासीं। रिपोर्ट फयाज़ अली मीरानी शिकारपुर सिंध जो तारीख़ी ऐं माज़ी में सिंध जो पेरिस शहर शिकारपुर हिन वक़्तु केतिरनि ई मसइलनि जो शिकार बणियल आहे।
पर हिन वक़्तु शहर जो अहम मसइलो सब्ज़ी मार्केट आहे। मुल्क जे केतिरनि ई शहरनि में सब्ज़ी मार्केट शहरनि खां ॿाहिरि मुंतक़िल कयूं वियूं आहिनि, पर शिकारपुर जी सब्ज़ी मार्केट जे लाइ अॻु में ई केतिरनि ई सालनि खां प्लाट ॿाहिरि मौजूदु आहे ऐं प्लाट जी मौजूदगी जे बावजूदु बि सब्ज़ी मार्केट ॿाहिरीं प्लाट में शिफ्ट नथी कई वञे। वाज़ेह त विच शहर जी आबादी वारे इलाइक़े में सब्ज़ी मार्केट शहरनि जे लाइ आज़ार बणियल आहे। सब्ज़ी मार्केट जे करे हिकु तरफ़ गंदगीअ में इज़ाफ़ो थी रहियो आहे त ॿिए तरफ़ इंक्रोचमेंट में बि इज़ाफ़ो आहे ऐं शहरनि वॾे आज़ार में आहिनि। शहर जे समाजी सियासी धुरनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सेशन जज शिकारपुर DC शिकारपुर खां घुर कई आहे त शहरनि खे हिन आज़ार मां खे निजात ॾियारण जे लाइ सब्ज़ी मार्केट खे फ़ौरन शहर खां ॿाहिरि कढी ॿाहिरीं प्लाट ते शिफ्ट कई वञे। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो। घोटकी शहर में ट्रैफिक जो आज़ार वधी वियो। ईद वेझो ईंदे शहर में ट्रैफिक जाम, आवाम आज़ार में, ट्रैफिक पुलिस गायब। हरीक घिटीज में मैन बाज़ार, लेडीज़ बाज़ार, कचहरी रोड, असमतुल्ला मार्केट, देवरी रोड, कादिरपुर रोड, माथेलो रोड समेत सभु रस्ता तोड़े बाज़ारूं आवाम सां सथियूं पयूं आहिनि। दुकानदारनि पारां दुकाननि जे ॿाहिरां हद दख़लियूं करे रस्ते खे सोढ़ो कयो वियो आहे। रमज़ान जे भलारे महीने में रोज़ेदार तोड़े हर आम शहरी सख़्तु परेशान आहिनि। हर हिकु पंहिंजी मनमानी में लॻो पियो आहे। इंतज़ामिया गाइब आवाम पारां SSP घोटकी खां घुर कई आहे त ट्रैफिक पुलिस खे हर महीने घिटीअ में मुक़ररु कयो वञे जीअं ट्रैफिक जो आज़ार घटिजी रेडियूं तोड़े रक्षा ऐं फटा रस्तनि तां हटाया वञनि। कामरेड अकरम थेम, पन्यार राम, नदीम भट्टी, एजाज़ शेख ऐं ॿियनि पारां इंतज़ामिया खां नोटिस वठण जो मुतालबो ऐं अपील कई वई त आवाम लाइ आसानी कई वञे। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। ब्रेकिंग न्यूज़। सिंजोरो थाणे जी हद में सांगड़ वाया नवाब शाह रोड ते 11 पले वटि कार ऐं ट्रैक्टर ट्राली विच में टक्कर थियो आहे। पेश आयल हादसे जे नतीजे में कार जो ड्राइवर राजा जुनैद, संदसि 2 नियाणियूं ऐं संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे तिबी इमदाद लाइ सांगड़ जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ट्रैक्टर ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो। राजा अमजद जे भाउ राजा जुनैद जी हालत ॻणती जोगी हुअण करे शुरूआती एड ॾिनी नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो आहे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर। मटियारी ज़िले जे साफ़िन जी तंज़ीम PFU जी सॾ ते मटियारी जे प्रेस क्लबनि मटियारी बिरशाह हाला न्यू सईदाबाद प्रेस क्लबनि जे अॻियां साफ़ी अदा भाऊ इशफाक बुलेरी, कासिम कमराणी, अली हैदर, मीर माशूक कमराणी, महबूब काका, कात लाखो, सुहेल भयो, तामीर लाखो, जवाद मला, आसिफ शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में हाला जे साफ़ी इशियाक शेख ऐं उन जे भाइटियुनि मथां गुज़िरियल राति हाला में बिल्डर्स माफ़िया ऐं उन जे छाड़तनि उन्हनि मथां हमिलो करे उन्हनि खे ज़ख़्मी करे छॾियो। उन्हनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मैन एहतजाज हाला में थियो, जंहिंमें मटियारी ज़िले जे सीनियर साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते साफ़िन मीडिया खे ॿुधायो त हाला पुलिस उन्हनि बिल्डरनि ख़िलाफ़ क़दम खणण बजाए उन्हनि जी सहूलियतकार बणिजी वई आहे। हिननि चयो त हाला जा मौज़ूद शहरी समाजी अॻवान ऐं साफ़ी राति देर सां हाला थाणे ते पहुतासीं। SHO खे समूरी हक़ीक़त खां आगाह कयोसीं, पर SHO हाला अली मोहम्मद वज़ीर ॿियनि पुलिस एहलकारनि साफ़िन खे हिरासा करे रिपोर्ट दाख़िल न कई ऐं थाणे जी बुक ते जवाबदारनि जा नाला लिखी छॾिया। हिननि चयो त ॾुख जी ॻाल्हि आहे जो असीं अवाम खे पंहिंजे कलम सां हक़ सच लिखी उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियूं था, पर असां साफ़िन खे इंसाफ़ नथो मिले। हिननि वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, IG पुलिस सिंध, DIG पुलिस हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त SHO हाला अली मोहम्मद वज़ीर खे मुअत्तल करे जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। ज़िला शिकारपुर जे PPA जे चूंडियल नुमाइंदनि जे बदिरां PPA जी आला क़यादत वटि वधीक अहमियत हासिल कंदे सिंध हुकूमत जी वज़ारत वारे पहिरें मरहले में वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सलाहकार थियण शर्त सूबाई वज़ीर फॉरेस्ट ऐं लाइव स्टॉक वारियूं वज़ारतूं माण खां पोइ मीर बाबल ख़ान भयो पंहिंजे बिरादर मीर आबिद अली ख़ान भयो ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी ज़ालनि जी वॾे काफ़िले जी सूरत में गड़ी ख़ुदाबख्श भुट्टो में पहुची शहीदनि जी मज़ारुनि ते चादरूं चाढ़ण खां पोइ भैया हाउस ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त PPA जी आला क़यादत जो मां थोराइतो आहियां, जंहिं मूं ते एतमाद कंदे मूंखे ॿेले खाते ऐं लाइव स्टॉक जूं वज़ारतूं ॾिनियूं आहिनि। मां बि संदनि जे एतमाद ते लहण जी कोशिशि कंदुसि। मीर बाबल ख़ान भाइयो वधीक चयो त वधंदड़ महांगाई ऐं बदअमनी ते कंट्रोल करणु असांजी अवलीन तरजीह हूंदी। PPA अवामी पार्टी ऐं असां आवाम जा ख़ादिम आहियूं।
समूरी सिंध जी अवाम PPA खे इलेक्शन में खटायो आहे। हाणे सिंध ते शहीदनि जी पार्टी जी हुकूमत आहे। हिन चयो त मुंहिंजी मातहत आयल वज़ारतनि ॿेले खाते ऐं लाइव स्टॉक में वधीक सुधारा आणण जी कोशिश कंदुसि। उन मौक़े ते PPA अॻवान मीर सरफराज़ ख़ान, मक्सी, सुहेल अब्बासी, मुमताज़ अली उर्फ पप्पू ख़ान भाई ऐं ॿिया केतिरा शामिल हुया। नौशर अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगड़। सिंधी अदबी संघ जे इलेक्शन में एम ज़फ़र तगड़ खे वॾी अक्सरियत सां कामयाब थियण ते अॼु सतें ॾींहुं बि अदीब दोस्त ऐं साफ़िन पारां मुबारकबाद जो सिलसिलो जारी आहे। सिंधी अदबी संघ नवां जतोई जे सेक्रेटरी सुभान सोज़ जतोई, सिंधी अदबी संघ शाख ॾेप पारजा जे सेक्रेटरी मोहब्बती मला, अदबी संघ शाख हल्लानी सेक्रेटरी शरीफ सुमरो, इकबाल गाॾे, गरीब अयाज़ लाशारी, सिंधी अदबी संघ शाख डोडा जे सेक्रेटरी सीनियर साफ़ी उस्ताद बच्चन हिंगोरो, मुंहिंजे भाउ रहीम ॾिनो तगड़, उस्ताद ख़ान मोहम्मद दाहिरी ऐं ॿियनि सिंध जे सक़ाफ़त सिंधी अजरक हार पारां मुबारकबाद ॾिनी ऐं एम ज़फ़र तगड़ पारां सभिनी दोस्तनि जो शुक्रियो अदा कयो ऐं चयो त दोस्तनि मूं ते एतमाद कयो आहे। इंशाअल्लाह ताला सिंधन एतमाद पूरो लहंदासीं। सिंधी अदबी संगत लाइ जा खोड़ करे हर शहर में अदबी प्रोग्राम में सेमिनार कराइबा ऐं ईद खां पोइ जल्दी ई डॉक्टर बरकत मलिक जी किताब जी मोहरत ऐं ईद मशवरो रखियो वेंदो, जंहिंमें बहितरीन ईद मुशाइरे जो शेर पढ़ण ऐं बहितरीन कारकर्दगी ते अदब दोस्तनि खे एवॉर्ड पिणु ॾिना वेंदा। बबरलो रिपोर्टर सगीर शेख। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान ऐं MNA डॉक्टर नफ़ीसा शाह, टाउन कमेटी बबरलो में पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं अॻोणे ज़िले काउंसिल जो मेंबर वॾेरो बशीर हुसैन शेख जे तरफ़ां ॾिनल इफ़्तार पार्टी में शिरकत कई। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका ख़ैरपुर जा उहिदेदार व मक़ामी अॻवान गॾु मौजूदु हुया। पीरोनमल रिपोर्ट अता मोहम्मद खान पठान जी रिपोर्ट मुताबिक़ सांगड़ तफ़सील मूजिब इजाज़ अहमद शेख SSP सांगड़ जी चार्ज संभालींदे वरिती। नए मुक़ररु थियल SSP ज़िले जी पुलिस ऑफिसरनि जो तारीफ़ी इजलास तलब करे वरितो। इजलास में DSP, DPOs, SHOs ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। ज़िले में ॾोहनि जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो ऐं मोटरसाइकिल स्नैच चेकिंग ऐं मंशात फ़रोशनि ते गणतीअ जो इज़हार कयो वियो। उन सिलसिले में हिन समूरनि शिरकत कंदड़नि खे हिदायत कई त ॾोहारनि ऐं मंशात फ़रोशनि जी लिस्टूं नए सिर ठाहे तयारु कयूं वञनि। ॾोहारनि जी गिरफ़्तारी ऐं मंशात जे ख़ात्मे जे लाइ सख़्त क़दम खंया वञनि। IG सिंध पारां शुरू कयल 15 ॾींहं वारे इंसदाद मंशात मुहिम खे भरपूर नमूने कामयाब बणायो वञे ऐं DSPs ऐं SHO पंहिंजे इलाक़नि में मौजूदु रहनि ऐं मौसर गश्त खे यकीनी बणाइनि। नए मुक़ररु थियल SSP इजाज़ अहमद शेख मातहत ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे हिदायत कई आहे त हू पंहिंजी कारकर्दगी ज़रिए अवाम में डिपार्टमेंट जी साख खे बहितर बनाइण। PRO2 SSP सांगड़। जावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। मोहम्मद मूसा लगारी प्राइमरी उस्तादनि जे हक़नि लाइ ईमानदाराना जिदोजहद कंदड़ बहादुर ऐं बाअसूल अॻवान रहियो। पाण ज़ाती तौरु महिमान नवाज़, मुलनसार ऐं मोहबतूं ॾींदड़ इंसान हुयो। अहिड़ियूं ॻाल्हियूं अॼु सुजावल वेझो ॻोठ शफ़ी मोहम्मद लगारी में प्राइमरी टीचर्स एसोसिएशन ज़िला सुजावल जे सदर ऐं हरदिल अज़ीज़ सियासी समाजी शख़्सियत उस्ताद मोहम्मद मूसा लगारी जे लाॾाणे ते सिंध कल्चर फॉर्म जे बानी चेयरमैन सादिक लाखो, PTLF ज़िले मटेरी जे अॻवाननि गुलाम रसूल डायरी, अहमद अली जमाली, शमसुद्दीन जमाली, PTLF ज़िले सुजावल जे रहनुमा उस्ताद मोहम्मद उमर मेमण ऐं ॿियनि संदनि फर्ज़नि मंसूर अहमद लगारी अज़ीज़नि सां ॾुख वंडियो। उन मौक़े ते सारुणियूं सारींदे चयो, हिननि वधीक चयो त लाड़पट्टीअ में प्राइमरी उस्तादनि जे हक़नि लाइ उस्ताद लाल मीर शाह ऐं सैद अली अकबर शाह खां पोइ उस्ताद मोहम्मद मूसा लगारी ऐं तमामु अहम अॻवान ऐं सागारो आवाज़ हुयो, जंहिंजे किरदार जी ख़ुशबू तमामु घणो अरसो ख़ुशबू महकाईंदड़ रहंदी। उन मौक़े ते PTLF अॻवान फ़ियाज़ अहमद क़ाइम खानी, मोहम्मद अनवर काका सिजावल जो सीनियर उस्ताद असदुल्ला शाइर ग़ुलाम मुर्तज़ा लगारी, अली रज़ा, अली मुराद लगारी समेत मुख़्तलिफ़ मुक्तबा फ़िकर जा माण्हू पिणु मौजूदु हुया। नौशर अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगड़। नौशर अफरोज़ सिंध मेमण इतिहाद पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां सीपको मुलाज़िमनि ऐं रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह जे डॉक्टर शाहिद सुमरो ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻवानी अब्दुल गफ़ार मेमण, शाज़ैब मेमण यूथ विंग जो अॻवान इज़हार मेमण, मोहसिन मेमण, शहबाज़ अली मेमण, सिटी सदर दानिश मेमण, ज़िले अॻवान ज़ाहिद ताउस मेमण मीडिया खे ॿुधायो त महीनो अॻु दरबेलो में मुबैना तौरु सीपको मुलाज़िम असगर गोपांग गुलाम रसूल सां बिजलीअ जे वाधू बिल न पियारण तां ज़ियाउद्दीन मेमण खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं करे हू फ़ौत थी वियो। अहिड़ो केस ठारू शाह थाणे ते दाख़िल थियल आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां पुलिस सीपको मुलाज़िमनि जी वांगार बणियल आहे। शाज़ेब मेमण वधीक ॿुधायो त रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह जे डॉक्टर शाहिद सुमरो बि सीपको मुलाज़िमनि सां ॿिट बणियल आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट ग़लति न
ॾिनी आहे जेका सरासर ना इंसाफ़िया सिंध मेमण इतिहाद जे अॻवाननि मुतालबो कयो त SSP नौशरो फ़िरोज़ ऐं सिहत खाते जे मिनिस्टर खां फ़ौरन ज़ियाउद्दीन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं डॉक्टर ख़िलाफ़ नोटिस वठी सही रिपोर्ट ॾिनी वञे। ॿी सूरत में सिंध मेमण इतिहाद पारां पूरे सिंध में एहतजाज जी कॉल ॾिनी वेंदी। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर पंजाब खां कराची वेंदड़ कोच 052 BSA बिरशाह मोरी भरिसां क़ौमी शाहरा ते N3 टे पेट्रोल पंप वटि तेज़ रफ़्तारी सबब कल्टी थी पई, जंहिं सबब तक़रीबन 17 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे मक़ामी पुलिस रूरल हेल्थ सेंटर बिरशाह पहुचायो, जिते ज़ख़्मियुनि खे इब्तिदाई तिबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त हिकु मरीज़ खे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी लाल ॾिनो मंगी ऐं SSP मटियारी असद अली असगर शाह जी हिदायतनि ते असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख SHO बिरशाह जावेद हयात पमर पुलिस जे जवाननि सां गॾु रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी कई। सभिनी मुसाफ़िरनि खे ॿी बस ज़रिए कराची रवानो कयो वियो। पुलिस कोच जे ड्राइवर क्लीनर खे जांच लाइ हिरासत में वठी छॾियो। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में करप्शन जी बाज़ार गरम। रोज़ाने जी बुनियाद ते जाली बेलन में हेसी ताईं करोड़ रुपयनि खे ॿुहारे वियो। 1100 पुरानी सोलर लाइट खे 38,000 रुपए फ़ी सोलर लाइट ते रिपेयर जी मिद में ख़र्च करण जो इंकिशाफ थियो आहे। 4 करोड़नि ते हथ साफ़ करण जी शुरूआत थी आहे। मीरपुर ख़ास मेयर जूं शहरियुनि ते महिरबानियूं। ऐवान साफ़ात सूमार समय जो। ठुल रिपोर्ट फेयर सुमरो तालके ठुल जे RD 44 थाणे जी हद पुलिस चौकी अब्दुल करीम खोसो भरिसां ॻोठ खमण खान घयों जो रहवासी अली बख्श घयों इज़ी लोड जो दुकान बंदि करे घर वेंदे रस्ते अब्दुल करीम खोसो पुलिस चौकी भरिसां नामालूम धाड़ियल नौजवान दुकानदार खे अगवा करे आराम सां फरार थी विया, जॾहिं त ॾोहारी मग़वी खे बलोचिस्तान जे तरफ़ अगवा करे फरार थी विया। मग़वीअ जे वारसनि ॿुधायो त पुलिस गश्त करण बजाए पंहिंजे थाणे ताईं महदूद थियल आहे। पुलिस जी अहिड़ी नाअहली सबब इलाइक़े जी अवाम खे ॾोहारियुनि जे रहम ऐं करम ते छॾे ॾिनो आहे। अवाम जागी पंहिंजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पाण करे रहिया आहिनि। वारसनि IG सिंध DIG लाड़काणे SSP जे कमाल ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त नौजवान मग़वी अली बख्श घयों खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ादु कराए वारसनि मां वधंदड़ मायूसी ख़तमु करे इलाइक़े में अमन अमान बहाल करायो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर न्यूज़ सैदाबाद शहर में इमदाद सैनीमान चौक ते बाबू उमरानी आइस फैक्ट्री में बर्फ़ जे कारखाने अंदर मरम्मत करण दौरान एमोनियम गैस जा सिलेंडर धमाके सां फाटण जे नतीजे में कारखाने अंदर कमु कंदड़ मिठू माशी अली बख्श डायरी ऐं 10 साला माजिद सोलंगी थॾे ते फ़ौत थी विया ऐं ख़ान मोहम्मद मल्ला सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी थियल ख़ान मोहम्मद मल्ला गणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल, जिते ख़ान मोहम्मद मल्ला बि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। फ़ौतियुनि जो अंग 4 थी वियो आहे। वाक़े जो इतला ते हज़ारे शहरी गॾु थी विया। गैस शहर अंदरि पखिड़िजी वई, जंहिं सबबु माण्हुनि में ख़ौफ़ ऐं रास पखिड़िजी वियो। जॾहिं लाश घरनि में पहुता त कोहराम मची वियो। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो थरपारकर मिठी वेझो ॻोठ फंगारियो स्टॉप ते मुसाफ़िर बस नंबर 1494 रांदि कंदड़ मौसूम ॿार खे चीवाड़े छॾियो। ॿार बर वक़्तु फ़ौत थियल ॿार ज़ात जो भील आहे। असल ॻोठ मिठड़ियो भील आहे। हिन जा माइट इनकम सपोर्ट वारा पैसा कढाइण आया हुया, पर रश सबबु पैसा कोन मिली सघिया। उन करे हिननि जो पंहिंजो ॻोठ परे हुजण करे मिठी वेझो ॻोठ फंगारियो में राति तरसण बाद सुबुह जो हिन जा माउ पीउ पैसा खणण लाइ मिठी आया ऐं ॿारनि खे उते ई फंगारियो में छॾे आया हुया। पोयां एक्सीडेंट में ॿार फ़ौत थी वियो। जरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई। तनवार फाउंडेशन जे अॻवाननि जी जिदोजहद रंग लाथो। UC सूफ़ शोरो जे चेयरमैन पारां तनवार फाउंडेशन जे अॻवाननि जे एहतजाज खां पोइ मजबूर थी करे पहिरें कम जी शुरूआत करे छॾी। चेयरमैन यूनियन काउंसिल सूफ़ शोरो मज़हर खोसो जे ताउन सां लिंक रोड ॻोठ माणक खान बहिराणी जे पुल जेका काफ़ी टाइम खां टुटल हुई, उन में मिटी भराई करे ॾिनी वई ऐं अचण वञण जो रस्तो बहाल कयो वियो। जंहिंखां पोइ तनवार फाउंडेशन जे अॻवाननि शरीफ़ गुल ख़ासकेली गुल हसन बहिराणी शबीर शोरो ऐं ॿियनि चयो त उमीद था करियूं त चेयरमैन सूफ़ शोरो मज़हर खोसो ऐं हाणे UC जा बुनियादी हल करे ईअं ई सभिनी ॻोठनि जा कमकार कराए UC जे माण्हुनि खे सहूलियतूं ॾींदो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं पीपल्स पार्टी जी सीनियर MNA मखदूम जमील ज़मान हाला में मखदूम हाउस ते पहुची तक मटियारी ज़िले जे मोज़िज़िन ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि सां मुलाक़ात करे, जंहिंमें तालके मटियारी जी तरक़ी, तालीम, सफ़ाई ऐं सिहत सां लाॻापियल मसइलनि ते मुशावरत कई वई।
गॾजाणी में ज़िले मटियारी जे मोज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मखदूम जमील ज़मान पारां सभिनी मोज़िज़ीन खे समूरा बुनियादी मसइला जल्द हल करण जी यकीन दहानी कराई वई। मखदूम जमील ज़मान जो वधीक चवण हो त तक जे अवाम जो थोराइतो आहियूं, जिन एतमाद कयो आहे असां बि पंहिंजे अवाम सां साथ निभाईंदासीं। हुकूमत नई ठही आहे, जल्द अवाम जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ कमु शुरू कयो वेंदो। उन मौक़े ते सैयद मुमताज़ अली शाह, हाजी शहजाद मेमण आखवन, जावेद अहमद सिद्दीकी, जमशेद समो, जवाड नदीम डायरी ऐं ॿिया मौजूद हुआ। खानपुर में रिपोर्टर खानपुर में लग ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। बासरन ॾुआरनि 8 एकड़नि ज़मीननि ते मुबैना कब्ज़ो कयो आहे। ॻोठाणा ख़बर मूजिब खानपुर में लग ॻोठ पीर बख्श पिताफ़ी लगदे बम्बली में कबूली खाते जे 8 एकड़ ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो फैज़ुल्ला पिताफ़ी, मोहम्मद सिद्दीक पिताफ़ी, अब्दुल हकीम, सदाम हुसैन पिताफ़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खानपुर महर पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त असांजी ज़मीन 8 एकड़ दी बम्बली में आहे, जंहिं ते बासरन ॾुआरनि क़िस्म जे माण्हुनि अब्दुल हमीद पिताफ़ी, करीम बख्श पिताफ़ी, अमीन ख़ैर मोहम्मद पिताफ़ी ऐं ॿियनि कब्ज़ो कयो आहे। ज़मीन ते हथियारबंदनि खे विहारे असांजे घरनि ते फायरिंग कई वई आहे। कणिक जो फसल ज़बरदस्ती कटिन था। असां शरीफ़ माण्हू आहियूं, जंहिं करे असांखे जानी नुक़सान जो ख़दशो आहे। ज़मीन जो राडूनी फ़ैसिलो सरदार अब्दुल कईम पिताफ़ी पिणु कयो। उन फ़ैसिले में उहो अमल करण लाइ तयार नाहिनि, न बिरादरी जे फ़ैसिले ते अमल कनि था। हिननि चयो त असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। ॻोठाणनि IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी खां मुतालबो कयो त ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़तमु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समेत पुलिस कांस्टेबल नाथूमल जी कार्रवाई। शाही बाज़ार मीरपुर ख़ास मां मलिक अवैस वल्द शेर मोहम्मद खे गैर कानूनी पिस्तौल समेत गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां हिकु गैर लाइसेंसी पिस्तौल हथ करे केस दाख़िल कयो वियो। ऐवान सहाफ़त सूमार समय जो ख़ैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर में रमज़ान नाइट टूर्नामेंट जी ॿी राति 2 राउंड थिया। पहिरीं मैच सफ़दर 11 सेखड़ ऐं यंग स्टार मटियारी जे दरमियान थियो, जेको सफ़दर 11 बाआसानी 10 रन्सुनि तां खटे वरितो। सफ़दर 11 जी टीम मुक़रर 8 ओवरनि में 40 रन्सूं 6 विकेटुनि जे नुक़सान ते ठाहियूं, जंहिंमें उज़ैर 18 रन्सूं 3 छकनि जी मदद सां ठाहियूं ऐं बॉलिंग में ज़ुल्फ़िकार 10 रन्सूं ॾेई 2 विकेटूं वरितियूं ऐं जवाब में यंग स्टार मुक़रर ओवरनि में 3 रन्सूं ठाहे सघी। अहमद 16 रन्सूं ठाहियूं ऐं बॉलिंग में सफ़दर ज़बरदस्त बॉलिंग कंदे 9 रन्सूं ॾेई 4 विकेटूं वरितियूं ऐं ॿियो राउंड जानबाज़ 11 ऐं सूमरा 11 जे दरमियान थियो, जेको जानबाज़ 11 सूमरा 11 खां 25 रन्सनि तां खटे वरितो। जानबाज़ 11 पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 66 रन्सूं ठाहे, जंहिंमें नादरा 21 रन्सूं, बबलू 16 रन्सूं ठाहियूं ऐं जवाब में सूमरा 11 41 रन्सूं ठाहे आउट थी वई। बॉलिंग में बबलू 4 रन्सूं ॾेई 2 विकेटूं ऐं नादिर 12 रन्सूं ॾेई 2 विकेटूं वरितियूं। टूर्नामेंट इंतज़ामिया में अनीक खैबर, सज्जाद मला, मुनीर मेमण, शहबाज़ मल्ला, आमिर कमरानी, भालू खैबर ऐं ॿिया शामिल हुआ। फरीदाबाद ब्रेकिंग न्यूज़। फरीदाबाद में चांडिया बिरादरीअ जे घर ते हमिलो, फायरिंग, हिकु ॼणो बंदूक जी फायर में ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल, NC दाख़िल, ॿीहर झेड़े जो इम्कान। ॻोठ घाड़ी जागीर वासी PP अॻवान आबिद चांडियो, हाकिम चांडियो, हिम्मत अली चांडियो जे घर ते बासर डेरा बिरादरीअ जे माण्हुनि पारां फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हिकु ॼणो फियाज़ चांडियो बंदूक जी फायरिंग में ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में मेहर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। NC दाख़िल, ॿीहर झेड़े जा इम्कान। मेहर रिपोर्ट में रियाज़ सूमरो। मेहर भरिसां फरीदाबाद थाणे जे अध ॻोठ घाड़े जागीर वटि चांडिया ऐं डेरा बिरादरीअ जे 2 धुरियुनि में ज़रिए ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान हथियारबंदनि फायरिंग करे गोलियूं हणी 20 साला नौजवान फियाज़ पुटु हिम्मत अली चांडियो खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान खे तालका अस्पताल मेहरबाद गणती जोगी हालत में लाड़काणे नियो वियो। मालूम थियो आहे त डेरा ऐं चांडिया बिरादरी जे 2 धुरियुनि में ज़रिए ज़मीन जी मालिकी तां तकरार हलंदड़ हुयो। जारी तकरार तां हथियारबंदनि हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबु गोलियूं लॻण सबबु नौजवान ज़ख़्मी थी पियो। फरीदाबाद पुलिस मूजिब चांडिया ऐं डेरा बिरादरीअ जे 2 धुरियुनि में ज़रिए ज़मीन तां तकरार हलंदड़ हुयो, जंहिं ते ज़रिए ज़मीन ते धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। वाक़िए जी डेरा बिरादरी ख़िलाफ़ NC दाख़िल कई आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।
मेहड़ रिपोर्ट में रियाज़ सूमरो मेहड़ भरिसां ए सेक्शन थाणे जी हद ॻोठ खोंदी में तेवड़ा बिरादरी जे चइनि सगन भाइरनि में ज़रिए ज़मीन तां जारी पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान बंदूक जा फायर डंडा कुहाड़ियूं लॻण सबबि 3 औरतुनि समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े दौरान मैदान जंग बणियल रहियो, ॻोठ वारनि विच में पई ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कियो आहे। तालका अस्पताल मेहड़ पहुतल ज़ख़्मियुनि में हिक धुर जा 7 घरवाती ज़ख़्मी आहिनि, जिन में नामा यारो शाइर मोहम्मद उमर तीवणो खेसि 2 पुट यामीन अकरम तीवणो ऐं 2 धीअर यास्मीन नूर बीवी भेण मिसमात सकीना ऐं न्याणो माशूक उर्फ रशीद तीवणो शामिल आहिनि। ॿिए धुर मां 3 भाइर मोहरम उर्फ हबीबुल्ला अलवराय उर्फ आशिक काज़ी उर्फ शफ़ीक तीवणो ज़ख़्मियुनि में शामिल आहिनि। जहिड़े बहादुरनि में शिकताण जारी आहे, जॾहिं त कुझु वधीक माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। मेहड़ पुलिस मूजिबि तीवणा बिरादरी जे 4 सगन भाइरनि जे विच में ज़रिए ज़मीन जी विरासत तां 2 सालनि खां तकरार जारी हुयो। अॼु जीअं हिक धुर कोर्ट मां हाज़िरी खाई वापसि ॻोठ पहुता त धुरनि में झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान धुरनि जा 3 औरतुनि समेत 10 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि खेनि लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। तालका अस्पताल मेहड़ में आयल ज़ख़्मियुनि मां हिक धुर जे माण्हुनि ॿुधायो त जवाबदारनि 3 भाइरनि मोहरम उर्फ हबीबुल्ला अलवराय उर्फ आशिक काज़ी उर्फ शफ़ीक तीवणो ऐं 2 हथियारबंदनि पंहिंजे वॾे भाउ माशूक उर्फ रशीद तीवणो मथां पंहिंजे सोहरे नामा यारे शाइर मोहम्मद उमर तीवणो जे घर ते का करे हमिलो कयो आहे, जंहिं सबबि असांजे हिक ई ख़ानदान जा 7 भातियुनि खे गोलियूं डंडा कुहाड़ियूं हणी मरणगीर करे विया आहिनि। हिननि चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे। पुलिस वाक़िए जो नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ कयो वञे। जूही अस्पताल माण्हुनि खे इलाज जी सहूलियत त न ॾेई सघी, पर संदन अस्पताल में उछलायल कचरे जे ढेरनि सबबि अस्पताल में ईंदड़ मरीज़नि ऐं रहाइश मुलाज़िमनि डॉक्टरनि पाण कचरे जी बदबू धुएं सबबि बीमार थियण लॻा आहिनि। ॿुधायो थो वञे त अस्पताल जे मेन गेट 4 दीवारी सां कब्ज़ो ऐं म्यूनिसिपल सफ़ाई अमले पारां पंहिंजो गंद अस्पताल जी 4 दीवारी अंदरि उछलाइण सबबि गंदगीअ जे वधी वञण दौरान हर ॿिए 3 ॾींहुं कचरे खे बाहि ॾियण सबबि पूरी अस्पताल धुओं बदबूदार माहौल सबबि साह खणणु मुश्किल बणिजी वई आहे। जॾहिं त अस्पताल दीवार सां मुख़्तलिफ़ मटीरियल सामान रखण सां कब्ज़े जी कोशिश दौरान रोज़ मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां ॾंद चक जहिड़े सबबि अस्पताल कंहिं मैदान जंग ऐं दुखियल बाहि धुएं सबबि नोगो एरिया जो ॾेक ॾियण लॻी आहे। फ़ैसिलो उन जो हल म्यूनिसिपल ॻोल्हे या सिहत खाते जो ऑफिसर त उन मर्ज़ जी दवा कहिड़ो खातो कंदो, जीअं आयल मरीज़नि ऐं अस्पताल में रिहाइश पज़ीर डॉक्टर मुलाज़िम बदबूदार माहौल बीमारी टेंशन खां बची वञनि। रिपोर्टर अहमद हक न्यूज़। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो सेटेलाइट टाउन थाणे जी हद इस्माइल शाह कॉलोनी में शोरूम मालिक अजब खान पठान जे घर में नामालूम माण्हुनि पारां घर में दाख़िल थियण जी कोशिश कंदे जवाबदारनि जी फायरिंग, इलाइक़े वासियुनि जी मज़ामत ते जवाबदार मोटरसाइकिल छॾे फरार। अजब खान पठान जो चवणु आहे त अफ़तारीअ जे वक़्तु मोटरसाइकिल सवार नामालूम माण्हू मुंहिंजे घर जो दरवाज़ो वॼाए उहो चयो त अजब खान मोकिलियो आहे फ्रिज ठाहिण लाइ, आया आहियूं। दरवाज़ो खोलियो, उहो ॿुधी घर वारनि मूंखे ॿुधायो त आउं उन वक़्तु घर में मौजूदु हुयसि त मूं पाण गेट ते अची अंदरां पुछियो त केरु आयो, जंहिं ते हिननि फायरिंग कई ऐं जंहिं बाद गले में पाड़े वारा अची गॾु थिया त मालूम थियो हथियारबंद माण्हू मुंहिंजी मोटरसाइकिल छॾे फरार थी विया, जंहिंखे पोइ अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो। सेटेलाइट टाउन थाणे जी पुलिस पहुची जवाबदारनि पारां छॾियल मोटरसाइकिल पंहिंजी तहवील में वठी थाणे मुंतक़िल करे छॾी आहे। अजब खान जो चवणु आहे त असां पंहिंजी फैमिली समेत गैर महफ़ूज़ आहियूं। मूंसां उन तरीक़े जो अॻु बि वारदातूं थींदियूं रहियूं आहिनि। अॼु बि अगरि आउं घर न मौजूदु हुजां हा त मुंहिंजे फैमिलीअ खे जानी माली ख़तरो हो। हिन DIG ऐं SSP मीरपुर ख़ासि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जी जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ासि सूमार समय जो।